दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां थो सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। जीअं त हीउ दिलरुबा एल्बम आहे शमन अली मीराली जो 1992 जो, ऐं तव्हांखे हिकु ज़बरदस्त शइ हिन में ॾेखारियां थो मां, जेका शायदि कंहिं बि न ॾेखारी हूंदी। त उहा कहिड़ी शइ आहे? हिन में जेको इश्तिहार आयल आहे इख़बार में, तव्हांजे साम्हूं उहो बि पेश कयूं था। जीअं तव्हांखे ख़बर पए त हीउ बि एल्बम नाले वारो एल्बम आहे ऐं सुठो एल्बम, बहितरीनु एल्बम आहे। ऐं हिन जा तव्हांखे मां कलाम बि ॿुधाईंदुसि। ऐं हिन में जेको इश्तिहार आहे उहो तव्हांजे साम्हूं अची वियो आहे हाणे। ठीकु आहे, हीउ इख़बार आहे इश्तिहार में। हिन में मथे कुंड ते लिखियलु आहे 1991। ठीकु आहे, उन में ही फ़ोटूं आया आहिनि हिन दौर में जेके बि माना हिन सां गॾु आया शमन अली सां। सरमन सिंधी जो एल्बम आहे ऐं शमन अली जो। ऐं हिन में कलाम आहिनि ज़बरदस्त। खसे दिलि मुंहिंजी खणी वए कहिड़ो ॾोह कयो हो जानी। ऐं हिन जो टाइटल जेको आहे ओ दिलरुबा तोखां सिवा दर्द दिल जी ना का दवा, दर्द दिल जी ना का दवा ओ दिलरुबा। उन खां पोइ ख़ुशी ॾींदे त ख़ुशि रहबो, जे ग़म ॾींदे त पियो सहबो। ही बि हिन में ई कलाम अथव। ऐं मुंहिंजे मिठड़नि मारुनि खे ॾिठे ॾींहं थिया, ॾिठे ॾींहं थिया मूंखे गुज़री साल विया। खसे दिलि मुंहिंजी खणी वए कहिड़ो ॾोह कयो हो जानी। ॿियो अथव ही साज़ समूरा सिक में सनम। ऐं ॿियो सिराइकी कलाम आहे हिन में। दिल ॾे दर्द पिरायुम, दिल ॾे दर्द पिरायुम, हो बेवफ़ा सारा ज़माना में को सम्झ न आयुम, दिल ॾे। दोस्तों कीअं लॻो तव्हांखे ही? ऐं उनखां पोइ आहे हीअ 29-35। ज़बरदस्त धमाकेदार एल्बम अथव हीअ बि, तमामु बहितरीनु ज़बरदस्त। हिन जो बि इश्तिहार मौजूदु आहे इख़बार में, उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। ऐं हीअ जेको पोयां तस्वीर लॻल आहे हिन जी, इहो सखर जो आहे, मुमताज़ लकी जेको रिकॉर्डिंग कंदो हो शमन मीराली जी एल्बम। ॿिया फ़नकार बि काफ़ी। ऐं हिन जो इश्तिहार बि तव्हांजे साम्हूं आहे। ही मथे कुंड ते 1992 लिखियलु आहे, साम्हूं कावश अख़बार अथव। ऐं उन सां गॾोगॾु ही एल्बम बि आयल आहिनि। सरमन सिंधी जो आहे, शमन जो आहे, ऐं हेॾो समीना कंवल आहे, फौज़िया सुमरा, जलाल आहे, ॿिया बि काफ़ी फ़नकार आहिनि। ऐं हिन में कलाम अथव यार तुंहिंजो ग़म सदा पियो सताए। हुन खां प्यारो कलाम सुहिणा गज़ब थी लॻे तुंहिंजी जवानी। उन खां पोइ आहे आओ त मिठड़ा मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। उन खां बहितरीनु कलाम अथव छो हिजाब आहे जनाब बेक़रार सां, ॾे जवाब पहिरीं प्यार जो तूं प्यार सां। उन खां पोइ आहे कसीदो वे अली अली करो हरदम, हैदर है ख़ुदा को प्यारा, कहिड़े साबुण सां मुंहुं मिठा धोईंदो आहियां, अल्लाह मुंहिंजी दिलि लुटे। उन सभिनी खां प्यारो कलाम सांवल जो सूरन पूरन में दिलि घायल आहे। तव्हांखे कीअं लॻो पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। उन खां पोइ आहे हीअ 33-35। हिन जा सभई कलाम मशहूरु आहिनि, सभई कलाम मशहूरु आहिनि। एल्बम जो टाइटल आहे इंतज़ार मौत बराबर। ऐं हिन जो बि इश्तिहार मौजूदु आहे, 1993 जो इश्तिहार आहे हिन जो बि। ऐं उन सां गॾु ॿिया बि एल्बम उन इश्तिहार में आहिनि। शमन जो ॿियो बि एल्बम आहे हिन में गॾु, उहो कहिड़ो आहे डबल ए वारो, उहो बि 1993 में आहे। हिकु ई साल हिकु ई महीने में रिलीज़ थियल एल्बम आहिनि। मथे कुंड ते तारीख़ लिखियलु आहे। ऐं हीअ तव्हांजे साम्हूं एल्बम अचनि पिया। हीअ अची वियो एल्बम। बरकत अली बि गॾु आहे शमन अली जो, तव्हां ॾिठो।
ठीकु आहे। ऐं हिन में कलाम पहिरियों त आहे इंतज़ारु मौत बराबरि, तव्हां त ॿुधो ई हूंदो। ऐं उन खां पोइ आहे यादि सनम कर, प्यार संदियूं से रातियूं ऐं से ॾींहड़ा, मां ॿियनि जे अॻियां छो रोवां हा। वाह वाह, ज़बरदस्त कलाम आहे। उन खां पोइ आहे तूं त दिलि पकी कई आहे, कीअं मां पकी कयां, नाहे दिलि खे को चैन, आहियां बेहदि बेचैन। उन खां पोइ आहे तुंहिंजी ख़ातिर सठा मूं सूर सिर ते सारा, आहलिया प्यारा। उन खां पोइ आहे तंग कयो तुंहिंजे गमनि, ऐं मां शराबी थी। उन खां पोइ आहे खोलियई पंहिंजा वार छो, लाथा थी हार छो, जे तोखां दूर आहियां तेॾो मजबूर आहियां। उन खां पोइ आहे हाणे रहम कर, मुंहिंजी दिलि ते सारी उमिरि रुआरियो थी। ऐं दोस्तो, पंहिंजी क़ीमती राय मूंखे ज़रूरु ॾींदा त आउं अहिड़ा वीडियो खोड़ सारा ठाहियां, ऐं शमन जा सभु कवर आहिनि ऐं सभिनी ते ठाहींदुसि इंशाअल्लाह।